जियां त असां वीडियो भरियूं पिया काइज़े आज़म क्रिकेट स्टेडियम स्टील टाउन में। अॼु त बारिश माशाल्लाह ज़बरदस्त VIP थी वई आहे। हाली अल्लाह पाक जी रहमत वसे पई। तमाम मौसम VIP ज़बरदस्त मौसम हो गई है। तो आज VIP ये मेरे साथ मेरे दोस्त हैं, उससे जो है ना हम घूमने यहाँ पे आए हैं। तमाम मौसम का जो है ना एक जीअं त असीं अॼु टाउनशिप में आयल आहियूं पंहिंजे दोस्तनि सां गॾु। अॼु सुबुह सवेरे जो बारिश जी शुरूआत थी वई आहे। दोस्तनि सां गॾु इंजॉय करणु आया आहियूं टाउनशिप में अंदरि। दोस्त ॾाढो इंजॉय करे रहिया आहिनि मौसम खे। तमामु ज़बरदस्त बारिश हली रही आहे। हे असांजे टोयोटा कंपनीअ जो दोस्त आहे बरकत अली भंड, जेको गता खणंदो आहे। सॉरी हेल्पर गता रे गता। तमाम जबरदस्त मौसम लगी पई है। दोस्त एंजॉय कर रहे हैं। तमाम बेहतरीन मंजर है। सुबह सवेरे जो बारिश है। ओए होए दबेरे हजी बहार लगी, दर्द वंदिया जो देसो वसी पियो।